अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ भलीकार ऐं वक्त पोस्तार हेडलाइन्स और ॾिठूं बुलेटिन जी शुरुआत कंदासीं। हिन अहम ख़बर सां त सिंध हाई कोर्ट ग्रेड 1 खां 15 जी भर्तियुनि ते पाबंदीअ में 13 नवंबर ताईं वात करे छॾी आहे। सिंध हाई कोर्ट में मुख़्तलिफ़ खातनि में ग्रेड 1 खां 15 जे भर्तियुनि ते पाबंदीअ बाबति ॿुधणी थी आहे। अदालत ग्रेड 1 खां 15 में भर्तियुनि में पाबंदीअ में 13 नवंबर ताईं वात करे छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आज़म ज़ोहरानी असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कराचीअ मां। आज़म, छा तफ़सील आहिनि? जी, सिंध हाई कोर्ट सिंध हुकूमत जे मुख़्तलिफ़ खातनि ऐं उन्हनि जे मातहत इदारनि में पहिरें खां 15 ग्रेड ताईं भर्तियुनि जे ख़िलाफ़ MQM पारां दाख़िल कयल दरख़्वास्त ते स्टे ऑर्डर में 13 नवंबर ताईं वात करे छॾी आहे। अदालत अहिड़ो हुकुम जे दरख़्वास्तदार MQM जे वकील पारां पेश न थियण ते ॾिनो। अदालत कार्रवाई शुरू कई त उन मौक़े ते डॉक्टर फ़रोग़ नसीम जेको MQM जो वकील आहे उनजे एसोसिएट वकील अदालत में पेश थी। ॿुधाए त फ़रोग़ नसीम इस्लामाबाद सुप्रीम कोर्ट में मसरूफ़ हुअण जे करे पेश न थी सघियो आहे, जंहिं ते अदालत केस जी कार्रवाई 13 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी ऐं उन सां गॾोगॾु अदालत मनाना में बि ईंदड़ ॿुधणी ताईं वात करे छॾी आहे। आज़म ज़ोहरानी, तफ़सील ॾियण लाइ जी महिरबानी।